हसरत जल्द मदीने मुल्क वञा मुंहिंजे दिल जी आहे हसरत जल्द मदीने मुल्क वञा जल्द मदीने मुल्क वञा अल्लाह हिजरे असवद खे चुमा मुंहिंजे दिल जी आहे हसरत जल्द मदीने मुल्क वञा हूर परियूं जिन्न मलाइक जंहिंजे दरजा नौकर हिन हूर परियूं जिन्न मलाइक जंहिंजे दरजा नौकर हिन मां बि नौकर दर उन्हीअ जो 100 दफ़ा सदके थिया 100 दफ़ा सदके थिया अल्लाह हिजरे असवद खे चुमा मुंहिंजे दिल जी आहे हसरत जल्द मदीने मुल्क वञा हुस्न कायनात जो आसमायो मालिक तो में आसाई हुस्न कायनात जो आसमायो मालिक तो में आसाई जहिड़ी सूरत तहिड़ी सीरत रब बणाई नूर मां रब बणाई नूर मां अल्लाह हिजरे असवद खे चुमा मुंहिंजे दिल जी आहे हसरत जल्द मदीने मुल्क वञा मिसकीनन जो आहे सहारो मिठड़ो मोहम्मद मदीने वारो मिसकीनन जो आहे सहारो मिठड़ो मोहम्मद मदीने वारो सुहिणे नबीअ जी शान में मां छा लिखी ऐं छा लिखां छा लिखी ऐं छा लिखां अल्लाह हिजरे असवद खे चुमा मुंहिंजे दिल जी आहे हसरत जल्द मदीने मुल्क वञा गुलशिर मला आ तुंहिंजो सनागर दर तुंहिंजे जो आहे गदागर गुलशिर मला आ तुंहिंजो सनागर दर तुंहिंजे जो आहे गदागर कर करम जी साईं नज़र हथड़ा बदी तो अर्ज करियां हथड़ा बदी तो अर्ज करियां अल्लाह हिजरे असवद खे चुमा मुंहिंजे दिल जी आहे हसरत जल्द मदीने मुल्क वञा मुंहिंजे दिल जी आहे हसरत जल्द मदीने मुल्क वञा मुंहिंजे दिल जी आहे हसरत जल्द मदीने मुल्क वञा वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awami news hd.com ऐं ॾिसंदा रहो Awami News HD।